जुल्फ़कार अली भुट्टो बेनज़ीर भुट्टो ने अपने जानी दी। कराची के हैदराबाद ताईं जो मोटरवे वो 6 लाइन वारो छो कोन आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अजो के विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। दोस्तों, सुहेल वड़ाइच जो नालो त तव्हां ॿुधो हूंदो। मुल्क जो नामवर सहाफ़ी आहे ऐं अक्सर उनखे जियो टेलीविज़न ऐं मुख़्तलिफ़ टीवी चैनल ते तव्हां ॾिसंदा हूंदा। हुन सां गॾोगॾु हुनजी सुञाणप इहा आहे त हू कालम बि लिखंदो आहे। जंग अख़बार में कालम लिखंदो आहे, बल्कि जंग अख़बार जो जेको एडिटोरियल पेज आहे, हाणे शायदि हुनजो इंचार्ज आहे, एडिटर आहे। उनखां अॻु में हू जर्नलिज़म जेका आहे पंहिंजो मशहूरु हुनजो प्रोग्राम जो हूंदो एक दिन जियो के साथ कंदो हुयो। जंग में मुख़्तलिफ़ कालम लिखंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं अहिड़ा कालम बि लिखंदो आहे जेके तकरारी बणिजी वेंदा आहिनि ऐं उनखां बाद में वरी माफ़ीअ जा कालम बि लिखंदो आहे। जीअं फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर जे बारे में हुन हिकिड़ो कालम लिखियो हुयो, जंहिंखे पहली मुलाक़ात हुन ॾिनो हुयो टाइटल, ब्रुसलिस में जेका हुनसां मुलाक़ात थी हुई, इत्तिफ़ाक़ी मुलाक़ात हुई, पर उनखे हुन सभिनी टीवी चैनल्स बल्कि ब्रेकिंग न्यूज़ करे या इंटरव्यू करे हलायो ऐं ISPR जी मुदाख़लत खां पोइ हुनखे वज़ाहत करणी पई त इहो इंटरव्यू न हुयो, इहा जस्ट हिकिड़ी मुलाक़ात हुई ऐं उनजे वज़ाहत जे लाइ हुन 2 कालम लिखिया हुआ लाॻीता। हाणे ताज़ो हिकिड़ो कालम हुन लिखियो आहे जेको जंग अख़बार में छपियो आहे 28 जून ते। उन में हुन पंजाब ऐं पंजाबी ॿोली, पंजाबी ज़बान, पंजाबी माण्हुनि जो हिकिड़ो इहे सम्झिजे त मुक़दमो विढ़ियो आहे। हुनखे इहो कालम में पाण ई चए थो त जेके पंजाब जे बारे में मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि तसबात आहिनि ऐं उहे तसब छो आहिनि, उन ते हू चए थो त मुझे हमेशा सिंध के सियासतदान बहुत पसंद रहे। जुल्फ़कार अली भुट्टो बेनज़ीर भुट्टो ने अपने जानी दी, जिस बहादुरी से कुर्बान की वो मेरे हीरो हैं। पर वरी वो चए थो त बलूचिस्तान के अकबर बुगटी हों या आज की लीडरशिप, मुझे उनका बेहद एहतराम है, मगर मुसलसल पंजाब और पंजाबियों की तहकीर बैनुल अक़वामी इंसानी तकाज़ों के मुताबिक तअस्सुब कहलाती है। मुझे अचकज़ई साहब और वली खान की सियासत भी बहुत पसंद है, मगर पंजाब पर उनकी तनकीद भी तहकीक के बजाय रिवायती बरती है। हाणे इहा जेका कालम आहे उन में केतिरा ई सवाल सुहेल वड़ाइच जहिड़े पढ़े लिखे माण्हू छॾिया आहिनि ऐं उन्हनि जा जवाब वरी हू पाण ई ॾींदो थो वञे। अजीब ॻाल्हि इहा आहे, हुन जो अॻिते लिखे थो त पाकिस्तान एक फेडरेशन है जिसमें अक्सरियती सूबा पंजाब है। कानून, उसूल और तारीख के मुताबिक अपनी अक्सरियत की वजह से पंजाब मुल्क भर में असर और ताकत सबसे ज़्यादा है। हुन सॼे कालम में हुन हिकिड़ी समूरो जो केस आहे उहो पंजाब जे बारे में, जेको तअस्सुब बक़ौल सुहेल वड़ाइच जे ॿियनि सूबनि जे माण्हुनि में ॾिठो वियो आहे, उन जे बारे में हू चए थो त तअस्सुब छो था कनि। इहो अजीब हिकिड़ो सुवाल इन जे करे आहे जो पंजाब जो माण्हू सॼे मुल्क जे मथां जेको आहे सो हुकुमरानी कंदड़ हुजे, मुराद याफ़्ता तबिके सां सुहेल वड़ाइच जो वास्तो हुजे ऐं उहो लाहौर में वेही इहो चए आसपास ॾिसे ई कोन त पंजाब खां अलावा ॿियनि इलाइक़नि में बलूचिस्तान हुजे, तव्हांजो KPK हुजे, गिलगित बल्तिस्तान हुजे, कश्मीर हुजे, उन्हनि में बाहिबरी पई आहे, एहतिजाज पिया थियनि, मुज़ाहिरा पिया थियनि, महरूमियुनि जो इज़हार कयो पियो वञे, पर उनखे नज़रअंदाज़ करे सुहेल वड़ाइच खे ॻणती इहा वराए वई आहे त पंजाब खां माण्हू या पंजाब जे हुकुमराननि खां, पंजाब जे माण्हुनि खां नफ़रत छो था कनि। हू चए थो त बलूचिस्तान, पख्तूनख्वा और सिंध के संजीदा फ़िक्र सियासतदान और दानश्वर अगर पंजाबियों के सामने गिले शिकवे करने से गुरेज़ भी करें, उहो समूरनि जी ॻाल्हि करे थो त उहे पंहिंजो पाण शिकायत करण खां पंहिंजो पाण खे मना बि कनि जेकॾहिं त हुननि जे दिलि जी ॻाल्हि ज़बान ते अची वेंदी आहे। उनखे हू कीअं थो बयानु करे, तव्हांखे ॿुधायां थो। बलूचिस्तान, पख्तूनख्वा और सिंध के संजीदा फ़िक्र सियासतदान और दानश्वर अगर पंजाबियों के सामने गिले शिकवे करने से गुरेज भी करें तो माहिर नफ्सियात सेगमेंट फ्राइड से मंसूब एक इस्तिलाह फ्राइडियन स्लिप में उनके मुंह से असल बात निकल जाती है। इहा ख़ुदि सुहेल वड़ाइच महसूस कई हूंदी त माण्हुनि जे ज़बान मां इहा शइ कीअं थी निकिरी अचे त पंजाब जेको आहे या पंजाब जा माण्हू ॿियनि सूबनि जे मथां हाकिम आहिनि। हू चए थो त सियासतदान तो मुआशरे के अक्लमंद तरीन अफराद होते हैं और वो अपनी बात छुपाने और अपना मुद्दा बेहतरीन अंदाज में पेश करने के माहिर भी होते हैं, मगर आम आदमी का तासब छुपाए नहीं छुपता। सिंध हो या बलूचिस्तान, पख्तूनख्वा या छोटे सूबे और खित्तों का कोई भी शहर, सबके इल्ज़ामात का निशाना आम तौर पर पंजाब होता है। और हद तो ये कि कई ड्रामों में पंजाबी ज़बान का मजाक उड़ाया जाता है। अदबी तहरीरों में भी पंजाब की तारीख़ पर सवाल उठाया जाता है और इस तासुब का इजहार किया जाता है। ये बयानिया पता नहीं किसने और कब शुरू किया,
मगर मुसलसल कहा जाता है कि पंजाबी बुज़दिल हैं, पंजाबी हर हुक्मरान के सामने सर झुकाते हैं। सुहेल वड़ाए जहिड़े पढ़े लिखे माण्हू जेको मास्टर्स जंहिंजी जेका थियल आहे उहा इंग्लिश लिटरेचर में थियल आहे ऐं हू केतिरे अरसे ताईं गवर्नमेंट जो लेक्चरर बि रहियो आहे, पाण खुशाब ज़िले में पैदा थियो, पर उनखे अॼु ॾींहं ताईं इहा ख़बर न पइजी सघी आहे त मां हैरान आहियां त माण्हू पंजाब खां या पंजाब जी एलीट क्लास खां या पंजाब जे हुक्मरान तबिके खां छो नफ़रत कनि था ॿियनि सूबनि जा माण्हू, नंढे सूबनि जा माण्हू। हुन त इहो बि चयो आहे त पंजाबी ज़बान जो जेको आहे सो मज़ाक उॾायो वेंदो आहे ड्रामनि में। हालांकि असां सिंधी जेके आहियूं उहो बार बार चवंदा रहंदा आहियूं त बाबा सिंधी सभु धाड़ियल न आहिनि, पर उन जे बावजूदि अक्सर ड्रामनि में, उर्दू ड्रामनि में या त तव्हां सिंधीअ जो किरदारु ॾिसंदो त उहो धाड़ियल हूंदो या को घर जो नौकर हूंदो, ड्राइवर हूंदो, सो बि अहिड़ो ई जेको अली गुल मलाह खे जीअं कैरेक्टर में ॾियो भले वारो, भले माना हिकिड़ो ॿोलो भालो या सादो को ॻोठाणो माण्हू जंहिंजी का सोच, शऊर, का आगाही कुझु न हुजे, पर उहो इन क़िस्म जो हुजे। इहा कॾहिं शिकायत सिंधी माण्हुनि कोन कई आहे त उर्दू ड्रामनि में असांखे उहो किरदारु जेको सिंधी माण्हू आहे, रियल सिंधी माण्हू, छो त उर्दू ड्रामनि में या क़ौमी मीडिया जे लाइ सिंधी या त वॾेरो आहे या त जेको आहे सो धाड़ियल आहे। सिंधी औरत कारोकारी आहे, उनखां अलावा का पढ़ी लिखी औरत न आहे। असांजूं केतिरियूं बहादुर ख़वातीन आहिनि, औरतूं आहिनि जेके तमामु जिन जो नालो ॿुधी करे, जिन जो कमु ॿुधी करे कंधु फ़ख़्र खां मथे थी थो वञे, पर उन्हनि जो कॾहिं बि ज़िक्र न हूंदो आहे। कारी औरत जे बारे में थींदो ऐं मफ़रूज़नि ते बयानियो जेको ॾिनो थो वञे त कारियुनि जो क़ब्रिस्तान आहे, किथे कारियुनि जो क़ब्रिस्तान आहे? उनजो मरहूम जेको आमिर लियाकत हुयो उन बि अची करे रते देरी ऐं शिकारपुर जे ॿियनि झंगनि झरनि में अची चयो त बाबा हीअ आहे कारियुनि जो क़ब्रिस्तान। सिंधी ॾिसो केतिरा न जेको आहे सो हिन वक़्त ताईं जाहिलनि ऐं पथर जो दौर में था रहनि, औरतूं जेके आहिनि से जीअर था पूरे न ई कारियुनि जो क़ब्रिस्तान ई हुननि अलॻि करे छॾियो आहे। इहे सभु शयूं, इहे तसबात जेके आहिनि उर्दू मीडिया अॼु ॾींहं ताईं सिंध जे बारे में, सिंधी माण्हुनि जे बारे में ॾींदी रही आहे। सिंधी माण्हुनि जे बारे में पॉज़िटिव जेका रिपोर्टिंग आहे उहा तमामु घटि थींदी रही आहे। इहा शिकायत असांखे बि रही आहे। असां कॾहिं न चयो आहे त जेके क़ौमी चैनल पाण खे सॾाइनि था, नेशनल मीडिया सॾाए थी, उन्हनि जे मुख कंहिं बि एंकर में को सिंधी सहाफ़ी शामिल छो न आहे? असां कॾहिं पुछियो आहे त इहे सभु सेंट्रल पंजाब जा सहाफ़ी छो आहिनि? ऐं उहे हाणे त ग्रोइंगली ख़बर न आहे उन्हनि खे कहिड़ो अहसासु थियो आहे जो उर्दू जे बजाए हू पंजाबी ॿोली वधीक इस्तेमालु था कनि। उन नजम सेठी हुजे, सुहेल वड़ाइच हुजे या खणी ॿिया हुजनि, हिकु अधु जीअं हामिद मीरा ऐं ॿिया आहिनि उहे घटि पंजाबी इस्तेमालु कंदा आहिनि, पर ॿिया अक्सर पंजाबी ज़बान इस्तेमालु कंदा आहिनि। असांजे माण्हुनि कॾहिं पुछियो आहे त सिंधी को बि सहाफ़ी हिन वक़्त ताईं मेन स्ट्रीम मीडिया में तव्हां एंकर छो न रखियो आहे? कॾहिं बलोच, कॾहिं पश्तून एंकर छो कोन आहे? सलीम साफ़ीअ खां सवाइ ॿियो कहिड़ो आहे? पर अजीब ॻाल्हि इहा आहे त वरी दाह बि पाण ई सुहेल वड़ाइची करे थो, ऐं उहो जंहिंजा किताब लिखियल आहिनि, जेको तमामु वॾो दानिश्वर क़िस्म जो माण्हू आहे, जंहिंजा कातिल कोन, गदार कोन, जर्नेलूं की सियासत, इन क़िस्म जा किताब लिखियल आहिनि, पर हुनजी शख़्सियत में, सुहेल वड़ाइच जी शख़्सियत में तव्हां ख़बर आहे मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। हू जॾहिं पंहिंजो मशहूरु प्रोग्राम जेको कंदो आहे एक दिन जियो के साथ, उन में जेकॾहिं कंहिं मॉडल जो बि कंदो आहे त मॉडल जे बाथरूम ताईं हलियो वेंदो आहे त हेड़ो शानदार बाथरूम ये आपने बड़े ज़ौक़ से बनवाया आहे। पर उन जे खां हटी करे ॾिसिजे त सुहेल वड़ाइच हिन कालम में मूंखे इहो लॻो त तसब जी ॻाल्हि उहो माण्हू थो करे जेको पाण ख़ुदि हिकिड़ी इलीट क्लास सां वाबस्ता आहे ऐं उन्हनि जी तर्जुमानी थो करे, उन सां गॾोगॾु पंजाब में वेठल आहे ऐं पंजाब सां, पंजाबी ॿोलीअ सां या पंजाब जे माण्हुनि सां कंहिं माण्हू जो को बि तासब नफ़रत न आहे। इहा उहो सम्झी न सघियो आहे। इलीट क्लास जेको बि आहे, जेको हुक्मरान तबिको आहे, उन जे पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ आहिनि सभिनी जा। ईअं त न आहे त सुहेल वड़ाइच सां कंहिंजो इख़्तिलाफ़ हुजे। हू चए थो त आख़िर में मुतासिब होना गलत, किसी की तहकीर गलत, लेकिन पंजाब को अपनी ज़बान, तारीख़ और सकाफ़त से, मोहब्बत से कौन रोक रहा है? इहा ई ॻाल्हि आहे। जेकॾहिं पंजाबी माण्हू पंहिंजी ॿोली पाण था छॾनि त उन में सिंधीअ जो, बलोच जो, पश्तून जो त ॾोह न आहे न। हीउ पाण चए थो त असांजे स्कूलनि में, हू चए थो सिंध के स्कूलों में सिंधी, पख्तूनख्वा के स्कूलों में पश्तो और बलूचिस्तान के स्कूलों में बलोची पढ़ाई जाती है, मगर पंजाब में इस हवाले से सियासत की शदीद कमी है। त उहो उतां जे हुक्मराननि खे चओ, उहे ज़रूरु कनि, असांखे ख़ुशी थींदी। असां त चवंदा आहियूं त क़ौमी ॿोलियूं कयो, सभिनी खे, सिंधी, बलोची, पंजाबी, पश्तो, इन सभिनी खे क़ौमी ॿोलियूं करियो। ऐं तव्हां में हाणे वज़ीर आला मरियम नवाज़ शरीफ़ आई आहे, वज़ीर आला मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा जेके आम तौर ते बैनर्स आहिनि, रोड साइड ते जेके लिखिया वेंदा आहिनि, उहे पंजाबीअ में लिखाया आहिनि, साइन बोर्ड्स लिखाया अथई।
उन ते कंहिं एतिराज़ु कोन कयो आहे त भई तहसुब थी करे। पंजाब जो मुक़दमो विढ़ियो आहे सुहेल वड़ाइच, ऐं उहो इन तरह सां विढ़ियो आहे त हू चए थो त पंजाबी हुकुमराननि पंजाबियुनि जे बारे में इहा तमामु घणो तहसुब फैलायल आहे त उहे बुज़दिल आहिनि ऐं हर हुकुमरान जे अॻियां जेको आहे सो पंहिंजो कंधु झुकाईंदा आहिनि। पर हू चए थो त ईअं न आहे। बुज़दिली उनजो हो रीज़न ॿुधाए थो, उनजो हू जेको आहे सो लॉजिक ॿुधाए थो। बुज़दिली के तानों का हकीकत में जायज़ा लें तो गुज़िश्ता 300 सालों में सबसे बहादुर, सूरमा और अक्लमंद लोग पंजाब के साबित हुए हैं। सुहेल वड़ाइच चए तो यही वजह है कि 3 सदियों से इस सारे खिते में पंजाब की बालादस्ती कायम रही है। ये पाण ही चए थो। जॾहिं तव्हां पाण ही चओ था त पंजाब की बालादस्ती कायम आहे त उन बालादस्ती जे ख़िलाफ़ आवाज़ बि उथंदा। अॻिते हू चए थो त दौलत, बहादुरी और अकुल वो 3 औसाफ हैं जो किसी कौम, कबीले या गिरोह को आगे लेकर जाते हैं। 300 सालों से ये तीनों औसाफ पंजाब के पास सबसे ज़्यादा हैं। पंजाब की पर कैपिटा आमदनी सबसे ज़्यादा है। फ़ौज में सबसे ज़्यादा पंजाबी हैं और चूँकि 3 सदियों से उनकी बालादस्ती बरकरार है, इसलिए लाजमी तौर पर ये निस्बतन अक्लमंद भी होंगे। पाकिस्तान एक फेडरेशन है जिसमें अक्सरियती सूबा पंजाब है। कानून, उसूल और तारीख़ के मुताबिक अपनी अक्सरियत की वजह से पंजाब मुल्क भर में असर और ताकत सबसे ज़्यादा है। पंहिंजे पंजाब जी बालादस्ती जी ॻाल्हि करे उन में हिकिड़ी हल्की सी इहा थो ॿुधाए त जहाँ पंजाब छोटे सूबों का इस्तेसाल करता है, मेरी राय में उसका फौरी तदारक होना चाहिए। बस 2 लाइनुनि जी ॻाल्हि कई अथई त जेकॾहिं किथे को पंजाब नंढनि सूबनि जो इस्तेसाल करे थो त उन्हनि जो फौरी तदारक थियणु घुरिजे। पर वरी बालादस्तीअ जो मिसाल उन जेको तहसुब ऐं बालादस्तीअ जो ॾिनो आहे उहो अजीब इतफ़ाक़ है त उहो ॾिनो वरी बंगालियुनि लाइ अथई। चए थो त बंगालियों के बारे में मगरबी पाकिस्तान के लोगों का उमूमी रवैया मुतसबना और मुतकबराना रहा। मशरक़ी पाकिस्तान की अलहदगी में यह तहसुब सबसे बड़ी वजह थी। अफसोस तो ये है कि हम तारीख़ से सबक नहीं सीखते। असां बि इहो ई था चऊं त तारीख़ मां सबक नथा सिखो। तारीख़ मां सबक जेकॾहिं सिखो त इहा ॻाल्हि इन नौबत ताईं अचे ई न। तहसुब का ये भी रवैया सूबों, कबीलों, ज़ातों और बरादरियों में आज तक मौजूद है। पाकिस्तान के सबसे बड़े सूबे पंजाब को उसके हुक्मरान तबके की गलतियों का जिम्मेदार ठहराते हुए पंजाब, उसकी ज़बान, तारीख़ और लोगों को तान और तशनी का निशाना बनाने का रवाज आम है। सुहेल वड़ाइच साहब जे जेको कालम आहे इहो 28 जून ते छपियो आहे जंग में, ऐं उन जो हिन वक़्त ताईं कंहिं बि सिंध जे माण्हूअ, सिंध जे अदीब, दानिश्वर ॾाहे जवाबु न ॾिनो आहे त उन माण्हूअ वटि इहे शयूं, इहो तहसुब छो आहे त नंढनि सूबनि जा माण्हू असांखे बुरो भलो छो था चवनि। इहो अजीब इतफ़ाक़ आहे त हुकुमरान हुजे, पंहिंजे महल में वेठो हुजे ऐं बक़ाया जिन माण्हुनि जा वसीला, जिन माण्हुनि जूं ॻाल्हियूं, जिन माण्हुनि जा रोड रस्ता, जेका असां आमदनी जा ज़रिया उहे पाण वटि रखियो वेठो हुजे, उन्हनि जे बारे में उनखे शिकायत हुजे त माण्हू दांह छो था कनि। सुहेल वड़ाइच कॾहिं सिंध जो मुक़दमो बि विढ़ी ॾिसे त उनखे ख़बर पए त सिंध जा माण्हू जेके आहिनि कहिड़ी बदतरीन ज़िंदगी पिया गुज़ारनि। सिंध में समाजी तौर ते हर माण्हूअ जी पर कैपिटा इनकम छो घटि आहे। सिंध में हिन वक़्तु बि अमन अमान खां वठी नंढियूं नंढियूं जेके शयूं आहिनि उहे छो कोन दुरुस्त थी सघियूं आहिनि। तव्हां त तहसुब जी ॻाल्हि था करियो, असां त तहसुब जी ॻाल्हि बि नथा करियो। असां सिर्फ़ु एतिरो था चऊं त जेकॾहिं लाहौर खां रावलपिंडी ताईं जेको आहे सो मोटरवे आहे, खारिया खां रावलपिंडी मोटरवे आहे, इवन जेको नवाज़ शरीफ़ वारनि जो ॻोठु आहे उन ताईं जेकॾहिं मोटरवे अची सघे थो त सखर खां हैदराबाद मोटरवे छो कोन थो ठही सघे। असां त सिर्फ़ु इहो थो पुछूं त वधि में वधि इनकम जनरेट कंदड़ कराचीअ खे हैदराबाद ताईं जेको मोटरवे उहो 6 लाइन वारो छो कोन आहे, छो उन बहितर रोड ॾिनो वियो आहे। इहे सभु शयूं, हक़, वसीला, उन जूं ॻाल्हियूं असां सिंधीअ में बिल्कुलु ईअं चवंदा आहियूं त 2 भाइर 3 लिखो। उहो 2 भाइर ऐं 3 लिखो जॾहिं केरु करे थो, उन जी ॻाल्हि करे थो, उन हक़ जी ॻाल्हि खे तव्हां इहो था सम्झो त हीअ तहसुब पिया फैलाइनि, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। असल में पंजाब जे जेके लेखक आहिनि उन्हनि खे कॾहिं कॾहिं इहो अहसासु थींदो आहे ऐं उहो जुनून चढ़ंदो आहे, पोइ उहे 2-3 कालम लिखी वठंदा आहिनि त बाबा पंजाब जे माण्हुनि खां ख़बर न आहे नंढनि सूबनि जा माण्हू छो नफ़रत कनि था। अहिड़ो ई हिकिड़ो कालम मशहूरु कालम निगार जेको आहे जावेद चौधरी, उनजो मूं कुझु वक़्तु अॻु में पढ़ियो हुयो, कुझु साल अॻु में उनजो लिखियलु हुयो ऐं उहो तॾहिं बि जो ज़मानो हुयो जनरल मुशर्रफ जो। उन वक़्तु बि इहो डिस्कशन में ॻाल्हियूं हुयूं त बलोचिस्तान जा माण्हू छो जेको आहे सो पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करे रहिया आहिनि ऐं पंजाब ख़िलाफ़ु नफ़रत छो आहे एॾी बलोचिस्तान में। हुन पंहिंजे कालम में हिकिड़ी ॻाल्हि लिखी जेका मूंखे अॼु ॾींहं ताईं यादि आहे त हुन लिखियो त लाहौर जेको हुनजो दोस्त हुयो चौधरी, जंहिंखे पुराणे ज़माने जी बंदूकुनि ऐं असले जो जेको शौक़ु हुयो, एंटेक्स जमा करण जो शौक़ु हुयो, उहे विया कराची ख़रीदारी करणु। कंहिं बलोच सरदार सां उन्हनि जी डील थी ऐं उन्हनि जे घर विया उहे जॾहिं उन में बंदूकूं, हथियार सभु उन ॾेखारिया
ऐं डील फाइनल तक़रीबन थी चुकी हुई बल्कि ऐं हू अंदरि उहे सामान खाइण वियो त असां ॿई पाण में पंजाबी में ॻाल्हायूं पिया त उहो बलोची सरदार जेको आहे वापसि आयो असांखे ॿुधंदे असांखां अचण खां पुछो त तव्हां पंजाबी आहियो छा त असां चयो हा असां पंजाबी आहियूं जंहिं ते हुन चयो त आउं सौदो न कंदुसि त असां अची हैरान थी वियासीं जावेद चौधरी पंहिंजे कालम में लिखियो आहे त मां हैरान थी वियुमि त हिकिड़ो आम बलोच जेको आहे उनजी त छॾियो ई पढ़ियो लिखियो माण्हू आहे सरदार आहे उनजी एॾी नफ़रत हुजे जो हुन चयो त आउं पंजाबी आहियो त आउं तव्हां सां सौदो कैंसिल थो कयां हुन सौदो असां सां न कयो इन क़िस्म जा उन में वज़ाहतूं ॾिनियूं त सभु जेके पंजाबी माण्हू आहिनि उहे हिकु जहिड़ा न आहिनि हुकुमराननि जे करे असां सभिनी खे हिकु जहिड़ो सम्झो थो वञे पर उनजी ॻाल्हि उनजी दाह उन कालम में शामिलु हुई त असां सां नफ़रत छो थी कई वञे अहिड़ो ई पंजाब जो मुक़दमो तव्हांखे यादि हूंदो मोहम्मद हनीफ़ रामे बि लिखियो हुयो हनीफ़ रामे साहिबु लिखियो हुयो 1985 में किताबु शाया थियो पीपुल्स पार्टी जो बि अॻुवाण हुयो पुराणो तमामु पढ़ियो लिखियो माण्हू हो सियासतदान हुयो उन ख़ुदि इहा डिस्कशन कई जेको पॉलिटिकल डिस्कशन हुई ऐं पंजाब जे मुक़दमे तौरु हुन हिकिड़ो किताबु लिखियो बाद में जनरल ज़िया जी आमिरियत उहो पीपुल्स पार्टी सां वाबस्ते करे उन किताबु शायदि गुम बि करे छॾियो जंहिंजे करे इहो ॻाल्हि मशहूरु थी त उहो बैन थियो आहे पर बैन कोन थियो हुयो इन क़िस्म जा लेखक जेके आहिनि सो उहे लिखंदा रहनि था उन्हनि ते कॾहिं बि नंढनि सूबनि जे कंहिं बि माण्हूअ कॾहिं को उथी करे एतिराज़ु न कयो आहे त बाबा जेकॾहिं तव्हां इहो हक़ सच जी ॻाल्हि करण वारा आहियो लेखक छो त हमेशह हक़ सच जे पासे हूंदो आहे त तव्हांखे राइट साइड ते बीहणु घुरिजे हामिद मीर जे वालिद साहिब वारिस मीर वांगुरु जेको बंगाल जे विरहाङे वक़्तु अलहदगी जेका बंगाल जी थी उन वक़्तु बि उन्हनि एहतिजाज कयो हुयो त बाबा इहो तव्हां ज़ुल्म था कयो ईअं न कयो ऐं उनजी सज़ा तौरु उनखे गिरफ़्तार कयो वियो आसमान जहांगीर जे वालिद वांगुरु सभु पंजाबी त हिकु जहिड़ा न आहिनि उन्हनि खे पोइ एवॉर्ड मिलिया बाद में बांग्लादेश में जेको आहे सो हामिद मीर जे खे उनजे वालिद साहिब जे करे आसमा जहांगीर खे उनजे वालिद साहिब जे करे एवॉर्ड मिलिया हुआ त इन करे थोरा ई माण्हू हूंदा आहिनि जेके हक़ सच जी ॻाल्हि कंदा आहिनि जेकॾहिं हिन वक़्तु सुहेल वड़ाए चाहे त हू जेके मज़लूम ऐं महकूम क़ौमूं आहिनि उन्हनि जे पासे बि बीह सघे थो पर हुन बहितर इहो सम्झो आहे छो त उहो रहे बि लाहौर में ई थो त पंजाब जो मुक़दमो विढ़े पंजाब जो मुक़दमो मोहम्मद हनीफ़ रामे बि लिखियो जीअं मूं अर्ज़ु कयो पर उन सां फ़र्क़ु कोन थो पए फ़र्क़ु इन जे करे नथो पए जो हुकुमराननि जूं उहे पॉलिसियूं अॼु बि जीअं जो तीअं जारी आहिनि जेसिताईं इन क़िस्म जे हुकुमराननि जूं पॉलिसियूं इन तरह सां जारी रहंदियूं तेसिताईं भले सुहेल वड़ाइच मोहम्मद हनीफ़ रामे या केर बि पंजाब जो मुक़दमो लिखे माण्हू उनखे तस्लीम कोन कंदा अॼु जो वीलाग में एतिरो ई वरी कंहिं ॿिए वीलाग में गॾु हूंदासीं तेसिताईं इजाज़त अला वाही।